ضرب لكم مثلا من أنفسكم هل لكم مما ملكت أيمانكم من شركاء فيما رزقناكم فأنتم فيه سواء تخافونهم كخيفتكم أنفسكم كذلك نفصل الآيات لقوم يعقلون अल्लाह ताला तव्हां लाइ तव्हां मां हिकु मिसाल बयान फरमाए थो छा तव्हां जा ग़ुलाम यानी बाना जेके असां तव्हां खे ॾिना आहिनि पोइ उहे ऐं तव्हां असांजे ॾिनल रिज़्क़ में बराबरि आहियो छा तव्हां उन्हनि खां ईअं ॾिजो था जीअं तव्हां पाण में हिक ॿिए खां ॾिजो था अहिड़ी तरह असीं उन क़ौम लाइ साफ़ आयतूं बयान करियूं था जेके अक़ुल रखनि था بل اتبع الذين ظلموا أهواءهم بغير علم فمن يهدي من أضل الله وما لهم من ناصرين बलक ज़ालिमनि मालूमात खां सवाइ पंहिंजे सदुनि जी ताबेदारी कई पोइ जंहिंखे अल्लाह ताला गुमराह करे उनखे केरु हिदायत ॾे थो ऐं उन्हनि यानी ज़ालिमनि जा केरु बि मददगार न आहे فأقم وجهك للدين حنيفا فطرة الله التي فطر الناس عليها لا تبديل لخلق الله ذلك الدين القيم ولكن أكثر الناس لا يعلمون पोइ तव्हां पंहिंजे चेहरे खे दीन हनफी ॾांहुं माइल करियो अल्लाह ताला जी फितरत इहा आहे जंहिं ते माण्हू खे पैदा फरमायो अथसि अल्लाह ताला जी ठाहियल शइ खे तब्दील न करियो इहो दीन सिधो आहे पर अक्सर माण्हू नथा ॼाणनि منيبين إليه واتقوه وأقيموا الصلاة ولا تكونوا من المشركين तव्हां उन ॾांहुं माइल थियो ऐं तव्हां उन खां डिॼो ऐं निमाज़ क़ाइम करियो ऐं मुशरिकनि मां न थियो من الذين فرقوا دينهم وكانوا شيعا كل حزب بما لديهم فرحون उहे माण्हू जिन दीन में तफ़रक़ो विधो ऐं उहे गिरोह गिरोह थी पिया हर जमायत वटि जेको आहे उन ते उहे ख़ुशि आहिनि وإذا مس الناس ضر دعوا ربهم منيبين إليه ثم إذا أذاقهم منه رحمة إذا فريق منهم بربهم يشركون ليكفروا بما آتيناهم فتمتعوا فسوف تعلمون ऐं जंहिं वक़्तु इंसाननि खे का तकलीफ़ पहुचे थी त उहे पंहिंजे रब खे पुकारनि था ऐं उन ॾांहुं माइल थियनि था उन खां पोइ जंहिं वक़्तु उहे असां वटां रहमत चखनि था त उन वक़्तु उन्हनि मां हिकु फरीक़ पंहिंजे रब सां उन करे शिरक करे थी त संदन नेमतुनि जो इनकार कनि पोइ तव्हां नफ़ो हासिल करियो पोइ तव्हांखे जल्द मालूम थींदो أم أنزلنا عليهم سلطانا فهو يتكلم بما كانوا به يشركون या असां उन्हनि ते का हुजत नाज़िल कई पोइ इहे उहो कुझु ॻाल्हाइनि था जंहिंसां शिरक थिए थो وإذا أذقنا الناس رحمة فرحوا بها وإن تصبهم سيئة بما قدمت أيديهم إذا هم يقنطون ऐं जंहिं वक़्तु असीं माण्हुनि खे रहमत ॾेखारियूं था त उन ते ख़ुशि थियनि था ऐं जेकॾहिं उन्हनि खे उन्हनि बदअमाली जे करे का तकलीफ़ पहुचे थी त उन वक़्तु इहे नाव में थियनि था أولم يروا أن الله يبسط الرزق لمن يشاء ويقدر إن في ذلك لآيات لقوم يؤمنون छा इन्हनि उहो न ॾिठो त बेशक अल्लाह ताला जंहिं लाइ चाहे उनजो रिज़्क़ वधाए ऐं घटाए थो बेशक इन ई में उन क़ौम लाइ यकीनन निशानियूं आहिनि जेके ईमान आणनि था فآت ذا القربى حقه والمسكين وابن السبيل ذلك خير للذين يريدون وجه الله وأولئك هم المفلحون पोइ तव्हां पंहिंजे वेझनि माइटनि ऐं मिस्कीननि ऐं मुसाफ़िरनि खे संदन हक़ ॾियो
इहो उन्हनि माण्हुनि लाइ बहितर आहे जेके अलाह ताला जो रज़ामंदो घुरनि था ऐं उहे ई कामयाब आहिनि. وما آتيتم من ربا ليربو في أموال الناس فلا يربو عند الله وما آتيتم من زكاة تريدون وجه الله فأولئك هم المضعفون. ऐं जेको तोहफ़ो तव्हां ज़्यादा वठण लाइ दोस्तनि खे ॾियो था पोइ उन में अलाह ताला वटां कंहिं सवाब जी उमेद न रखो ऐं जेका ख़ैरात तव्हां अलाह ताला जे रज़ामंदे लाइ ॾियो था पोइ उन्हनि जो सवाब वधंदड़ आहे. الله الذي خلقكم ثم رزقكم ثم يميتكم ثم يحييكم هل من شركائكم من يفعل من ذلكم من شيء سبحانه وتعالى عما يشركون. अलाह ताला उहो आहे जे तव्हांखे पैदा कयो उन खां पोइ तव्हांखे रिज़्क़ ॾिनो उन खां पोइ तव्हांखे मारींदो उन खां पोइ तव्हांखे ॼाणींदो. छा उन खां सवाइ को महबूद आहे जेको तव्हां लाइ इहे कम करे सघे? उहो रब उन्हनि जे शिरक खां बुलंद ऐं पाक आहे. ظهر الفساد في البر والبحر بما كسبت أيدي الناس ليذيقهم بعض الذي عملوا لعلهم يرجعون. माण्हुनि जी बदअमाली जे करे ज़मीन ऐं समुंड में फसाद बर्पा थियो. इन लाइ त असीं किन माण्हुनि खे संदन बदअमाली जो मज़ो चखायूं त मन उहे गुनहगार मोटन. قل سيروا في الأرض فانظروا كيف كان عاقبة الذين من قبل كان أكثرهم مشركين. रसूल अरबी तव्हां फरमायो त तव्हां ज़मीन में सैर करियो पोइ तव्हां ॾिसो त तव्हां खां अॻियनि माण्हुनि जी पछाड़ी कीअं थी. उन्हनि मां अक्सर मुशरिक हुआ. فأقم وجهك للدين القيم من قبل أن يأتي يوم لا مرد له من الله يومئذ يصدعون. पोइ तव्हां पंहिंजे चेहरे मुबारक खे सचे दीन तरफ़ मुतवजह करियो उन खां अॻ में जो उहो ॾींहुं यानी क़यामत जो अचे जंहिंखे अलाह ताला जे तरफ़ां रोक नाहे. उन ॾींहुं हिसाब किताब खां पोइ सभु जुदा जुदा थी वेंदा. من كفر فعليه كفره ومن عمل صالحا فلأنفسهم يمهدون. जे माण्हू कुफुर कयो पोइ उन ते संदसि कुफुर जो वबाल आहे. जे माण्हू नेक अमल कयो पोइ उहो पंहिंजे लाइ बेशती तयारी करे रहियो आहे. ليجزي الذين آمنوا وعملوا الصالحات من فضله إنه لا يحب الكافرين. इन लाइ उहो मोमिननि ऐं नेक अमल कंदड़नि खे पंहिंजे फज़ल सां जज़ा अता करे. बेशक उहो काफ़रनि सां मोहबत नथो रखे. ومن آياته أن يرسل الرياح مبشرات وليذيقكم من رحمته ولتجري الفلك بأمره ولتبتغوا من فضله ولعلكم تشكرون. ऐं अलाह ताला जी निशानियुनि मां बरसात वारनि हवाउनि जो लगन आहे जेके मुबारक ॾींदड़ आहिनि. इहो इन लाइ त तव्हांखे पंहिंजी रहमत यानी बरसात चखाए ऐं उन लाइ त ॿेड़ी संदसि हुकुम मुताबिक़ हले ऐं इन लाइ तव्हां सामुंडी वापार कयो ऐं मन तव्हां शुक्रगुज़ार थियो. ولقد أرسلنا من قبلك رسلا إلى قومهم فجاءوهم بالبينات فانتقمنا من الذين أجرموا وكان حقا علينا نصر المؤمنين. ऐं बेशक असां तव्हां खां अॻ में पैगंबर संदन क़ौमुनि ॾांहुं मोकिलिया पोइ उन्हनि पैगंबरनि उन्हनि क़ौमुनि वटि मौजज़ा आंदा पोइ असां मुजरिमनि खां इंतक़ाम वरितो ऐं मोमिननि जी मदद करणु असांजे ज़िम्मे आहे. الله الذي يرسل الرياح فتثير سحابا فيبسطه في السماء كيف يشاء ويجعله كسفا فترى الودق يخرج من خلاله فإذا
أصاب به من يشاء من عباده إذا هم يستبشرون अल्लाह ताला उहो आहे जेको हवाउनि खे मोकिले थो ऐं उहे ककरनि खे खणनि थियूं पोइ अल्लाह ताला उन्हनि खे जीअं चाहे उन तरीक़े सां आसमान में पखेड़े थो ऐं उन्हनि खे टुकड़ा टुकड़ा करे थो पोइ रसूल अरबी तव्हां ॾिसो था त मींहुं उनजे विचां निकिरे थो पोइ उन वक़्तु उनखे पहुचाए थो पंहिंजे बाननि मां जेते चाहे उहे उन वक़्तु ख़ुशि थियनि था وإن كانوا من قبل أن ينزل عليهم من قبله لمبلسين ऐं उहे उन मींहं जे वसण खां अॻु में यकीनन नाव में थींदड़ हुआ فانظر إلى آثار رحمة الله كيف يحيي الأرض بعد موتها إن ذلك لمحيي الموتى وهو على كل شيء قدير पोइ तव्हां अल्लाह ताला जी रहमत जा आसार ॾिसो त कहिड़ी तरह उहो गैर आबाद थियण खां पोइ ज़मीन खे आबाद करे थो बेशक उहो आख़िरत में यकीनन मोलनि खे ॾियारींदड़ आहे ऐं उहो हर शइ ते क़ादिर आहे ولئن أرسلنا ريحا فرأوه مصفرا لظلوا من بعده يكفرون ऐं जेकॾहिं असीं का हवा मोकिलियूं था जंहिंसां उहे पोखुनि खे सुकल ॾिसनि था यकीन उन खां पोइ इहे नाशुक्री कनि था فإنك لا تسمع الموتى ولا تسمع الصم الدعاء إذا ولوا مدبرين पोइ बेशक तव्हां काफ़रनि खे ॿुधाए नथा सघो ऐं न तव्हां ॿोड़नि खे पुकारे ॿुधाए सघो था जॾहिं उहे उठ ॾेई फिरनि था وما أنت بهاد العمي عن ضلالتهم إن تسمع إلا من يؤمن بآياتنا فهم مسلمون ऐं न तव्हां अंधनि खे संदन गुमराही खां हिदायत ॾेई सघो था तव्हां त उनखे ॿुधायो था जेके असांजे आयतुनि ते ईमान आणनि था पोइ उहे मुस्लमान आहिनि الله الذي خلقكم من ضعف ثم جعل من بعد ضعف قوة ثم جعل من بعد قوة ضعفا وشيبة يخلق ما يشاء وهو العليم القدير अल्लाह ताला उहो आहे जंहिं तव्हांखे ज़ोफ़ मां पैदा कयो उन खां पोइ ज़ोफ़ बैद तव्हांखे कुवत यानी जवानी अता कई उन खां बैद तव्हां लाइ ज़ोफ़ ऐं पीरसनी पैदा कयईं पाण जेको चाहे उहो पैदा करे थो ऐं उहो इल्मु रखंदड़ क़ादिर आहे ويوم تقوم الساعة يقسم المجرمون ما لبثوا غير ساعة كذلك كانوا يؤفكون ऐं जंहिं ॾींहुं क़यामत क़ाइमु थींदी त मुजरिम कसम खणंदा त न रहिया उहे दुनिया में मगर हिकु घड़ी कहिड़ी तरह उहे हक़ खां फिरंदा हुआ وقال الذين أوتوا العلم والإيمان لقد لبثتم في كتاب الله إلى يوم البعث فهذا يوم البعث ولكنكم كنتم لا تعلمون ऐं उहे माण्हू चवंदा जेके इल्मु ऐं ईमान वारा हूंदा त बेशक तव्हां अल्लाह ताला जे इल्मु मुताबिक़ क़यामत ताईं उते रहिया पोइ हीअ उथण जो ॾींहुं आहे पर तव्हां न ॼाणंदा हुआ فيومئذ لا ينفع الذين ظلموا معذرتهم ولا هم يستعتبون पोइ उन ॾींहुं ज़ालिमनि खे संदन माज़रत को नफ़ो न ॾींदी ऐं न उन्हनि खे तौबह जी मोहलत ॾिनी वेंदी ولقد ضربنا للناس في هذا القرآن من كل مثل ولئن جئتهم بآية ليقولن الذين كفروا إن أنتم إلا مبطلون ऐं बेशक असां माण्हुनि लाइ हिन क़ुर करीम में हर क़िस्म जा मिसाल बयान कया आहिनि ऐं जेकॾहिं तव्हां उन्हनि वटि का आयत आणियो था त ज़रूरु काफ़र चवंदा त न आयो तव्हां मगर कूड़ ॻाल्हाईंदड़ كذلك يطبع الله على قلوب الذين لا يعلمون अहिड़ी तरह अल्लाह ताला उन्हनि माण्हुनि जी दिलनि ते मोहर लॻाए थो जेके नथा ॼाणनि فاصبر إن وعد الله حق
ولا يستخفنك الذين لا يوقنون. पोइ रसूल अरबी तव्हां सब्र करियो, बेशक अल्लाह ताला जो वाइदो हक़ आहे ऐं तव्हांखे उहे माण्हू परेशान न कनि जेके यकीन नथा रखनि.